नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे लाहौर में खबर ॾींदा हलूं त कोरोना वायरस सबब पाकिस्तान में रहंदड़ भारतीय शहरनि में वधीक टियासी ॼणा गुज़िरियल ॾींहुं वापस हलिया विया आहिनि। शेड्यूल मूजिब 118 भारतीय शहरनि खे वापस वञणो हो, पर 25 भारतीय शहरी वक़्त ते वाघा सरहद ते न पहुची सघिया आहिनि। सिफ़ारतनि ज़रिए ॿुधायो त भारत में पाकिस्तान आयल 350 ॼणा पाकिस्तानी आहिनि, जेके मुख़्तलिफ़ सबबनि जे करे पाकिस्तान छॾे चुका आहिनि। हाणे NRO नूरी वीज़ा ते पाकिस्तान आया हुआ। हिननि मां वॾो अंग औरतुनि जो, जंहिंजूं शादियूं इंडिया में थियल आहिनि। भारतीय सिफारत खाने पंहिंजी शहरनि खे त वापस वञण जी इजाज़त ॾिनी आहे, पर NRO वीज़ा ते ईंदड़ शहरनि जी वापसी जो शेड्यूल फाइनल न कयो आहे। जश्न आज़ादी जे पुरमुसरत मौक़े ते ऐं मुबारकबाद जे इश्तिहारनि जी बुकिंग जारी आहे। राब्तो कंदा 0308 3161 मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।